ओम शांति। अॼु जी मूल्य तारीख़ 29/8/2022। मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार तव्हां पंहिंजे दैवी मीठी चलन सां बाप जो तव्हांखे शो करिणो आहे। सभिनि खे बाप जो परिचय ॾेई वर्से जो अधिकारी ठाहिणो आहे। प्रश्न आहे, जो ॿार देही अभिमानी आहिनि उन्हनि जी निशानियूं छा आहिनि? उत्तर आहे, उहे ॾाढा मिठा लवली हूंदा, उहे श्रीमत ते एक्यूरेट हलंदा, उहो कॾहिं कंहिं कम जे लाइ बहानो न ठाहींदा, सदा हाजी कंदा रहंदा, कॾहिं ना न कंदा। जबकि जॾहिं देह अभिमानी सम्झंदा आहियूं इहा कमु करण सां मुंहिंजी इज़त हली वेंदी। देह अभिमानी सम्झंदा कि न मूंखे कमु न करिणो, मुंहिंजी इज़त हली वेंदी। देही अभिमानी सदा बाप जे फरमान ते हलंदा, बाप जो पूरो रिगार्ड रखंदा, कॾहिं क्रोध में अची करे बाप जी अवज्ञा न कंदा। उन्हनि जो पंहिंजी देह सां लगाव न हूंदो, शिव बाबा सां पंहिंजो खानो आबाद कंदा, बर्बाद न थियण ॾींदा। गीताए भोलेनाथ का निरालो। ओम शांति। एतिरी सॼी वॾी दुनिया, इन में ख़ासि भारत ऐं यूरोप आम चईंदासीं, छो जी भारत त प्राचीन आहे न। इहे त सम्झंदा आहियो असुल भारत ई हुयो। सभु धर्म वारा इहे त ॼाणंदा ई आहिनि कि असां हिकु ॿ जे पिछाड़ी आया आहियूं, असांजे अॻियां भारत ई हुयो। इहा त सम्झ जी ॻाल्हि आहे। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो कि बरोबरु भारत ई प्राचीन आहे। हुन समय भारत ई ॾाढो धनवान हुयो त स्वर्ग कहलाईंदो हुयो। हिन समय त कोई मनुष्य मात्र बाप खे ॼाणंदो ई न आहे सिवाइ तव्हां ॿारनि जे, सो बि नंबरवार पुरुषार्थ अनुसार त हर हिकु ख़ुदि सम्झी सघंदो आहे कि बेहद जे बाप खे न ॼाणंदा आहियूं, पुकारंदा आहिनि, भक्ति कंदा आहिनि, परंतु बाप जी बायोग्राफी कंहिंखे पतो न आहे। ॻायल बि आहे न कि फादर शो सन, सन शोस फादर। हाणे तव्हां ॿारनि खे ई बाप जो शो करिणो आहे। फादर त पंहिंजो शो न करे सघंदो आहे न, फादर त ॿाहिरि न वेंदो, तव्हां ॿार ई बाप जो परिचय ॾियणु वेंदा आहियो। इहे बि सम्झंदा आहियो कि बेहद जो बाप स्वर्ग जो रचयिता आहे। उन्हनि खे अगरि ॼाणंदा आहियो त आश्चर्य लॻंदो आहे कि असां भॻवान जा ॿार दुख में, जॾहिं बाबा जे बारे में पतो लॻी वेंदो आहे त आश्चर्य थींदो आहे कि असां भॻवान जा ॿार दुख में आयरन एज में छो आहियूं। इहो प्रश्न बि तव्हांखे पुछिणो आहे। हाणे ॿियनि खां बि असांखे पुछिणो आहे। पहिरियों प्रश्न पुछिणो आहे, मुख्य परम पिता परमात्मा सां तव्हांजो छा संबंध आहे? पुछण वारे खे त ज़रूरु मालूम हूंदो, ऐं कोई बि पुछंदो न आहे छो जी मालूम ई न आहे। तव्हां कोई खां बि पुछी सघंदा। इहे त कॉमन रीति सां सभु चईंदा आहिनि ईश्वर सर्वव्यापी आहे, परंतु सर्वव्यापी आहे त कोई अर्थ ई न आहे सर्वव्यापी चइण जो। त दुख हरता सुख करता चईंदा आहिनि, सर्वव्यापी आहे त दुख दुनिया में छो आहिनि? दुख मिटाइण वारो, सुख ॾियण वारो हिकु त खपे न। तव्हां थोरो बि टच कंदव, सम्झाईंदव त सम्झंदा बरोबरु सतयुग में सुखी सुख हुयो, हाणे दुखी दुख आहे, त ज़रूरु सभिनि जे दुखनि खे बाप मिटायो हुनई न कलयुग अंत में। इहा त अति सहज ॻाल्हि आहे, तव्हांजी सम्झ में आयो आहे न। असां पारलौकिक माता पिता जा ठहिया आहियूं। इहे ज्ञान जी ॻाल्हियूं हाणे हिते हलनि थियूं, सतयुग में न हलंदी। हुते त न ज्ञान आहे न अज्ञान आहे। ज्ञान ॾियण वारो हुते कोई हूंदो न आहे। ज्ञान सां त प्रालब्ध पाइबी आहे न। हाणे तव्हां ज्ञान सां प्रालब्ध पाती अथव न, नंबरवार पुरुषार्थ अनुसार। देही अभिमानी ठहिण ॾाढी महिनत जी ॻाल्हि आहे। शिव बाबा जी सर्विस में जो तत्पर रहंदा उहे ई देही अभिमानी ठही सघंदा। देह अभिमान अची वञण सां पोइ उहा ख़ुशबू निकिरी वेंदी आहे। बाबा चईंदो आहे कि हाणे देही अभिमानी ठहिणो आहे, देही अभिमानी सां पोइ ख़ुशबू ईंदी आहे, ऐं देह अभिमान थियण सां उहो ख़ुशबू निकिरी वेंदी आहे। बाबा कल्ह चई न कि पवित्रता जी ख़ुशबू, कल्ह जी मुरली में
त ईअं ई देही अभिमानी ठहींदासीं, आत्मा ख़ुदि खे सम्झी करे हर कर्म कंदासीं त असां में ऑटोमेटिकली प्योरिटी बि ईंदी वेंदी। उन्हनि जे चलन सां ई सॼो मालूम पइजी वेंदो आहे, उन्हनि जे व्यवहार आदि सां माण्हुनि खे ॾाढो सुठो लॻंदो आहे। अर्थात खुशबू कहिड़ी फैलंदी? सुख, शांति, प्रेम, आनंद, पवित्रता जी। उन्हनि खे मालूम पइजी वेंदो कि इहा देह अभिमानी न आहे, इहा देही अभिमानी आहे। ऐं जेको देह अभिमानी हूंदो आहे न, उन्हनि जी चलन सां ई पतो लॻी वेंदो आहे। देही अभिमानी ॾाढा मिठा लवली हूंदा। असां हिकु बाप जा ॿार सभु भाउ आहियूं, आपस में भाउ भेण बि आहियूं, ॿई श्रीमत ते एक्यूरेट हलण वारा आहिनि। ईअं न कि हिकु श्रीमत ते हले ॿियो बहानो ठाहे करे वेही रहे। श्रीमत ते न हलण वारा खे बाप कॾहिं बि पंहिंजो ॿार न चईंदो। ॿाहिरि सां भल बार बार कंदो, परंतु अंदर में सम्झंदा आहिनि कि इहे नाफ़रमानदार आहिनि, इहे छा पद पाईंदा। बाप दादा ॿई सम्झी सघंदा आहिनि, श्रीमत ते अमल न कंदा आहिनि, देह अभिमान जे कारण श्रीमत ते हलंदा न आहिनि। देही अभिमानी ॾाढा मिठा हूंदा। इहा आसरी दुनिया केतिरी कड़वी आहे न, माता पिता भाउ भेण सभु कड़वा ई कड़वा आहिनि। इहा बि हिते बि जो देह अभिमानी आहिनि न, उहे ॾाढा कड़वा आहिनि। हाणे तव्हां देही अभिमानी ठहो था न, कोई त सिर्फ़ु तमो प्रधान खां तमो ताईं ठहिया आहिनि, सिर्फ़ु प्रधानता निकिती आहे। कोई रजो ताईं पहुचिया आहिनि, सतो में त कोई आयो न आहे। बाबा चईंदा आहिनि सिर्फ़ु प्रधानता निकिती आहे, कोई रजो ताईं पहुचिया आहिनि, सतो में त कोई आया आहिनि। ईअं न कि धीरे धीरे ईंदा रहंदा। बाबा चईंदा आहिनि केसि ताईं धीरे धीरे हलंदा रहंदा। देही अभिमानी खे कॾहिं देह जो अभिमान न रहंदो आहे कि इहा कमु मां छो करां, इन में मुंहिंजी इज़त हली वेंदी। तव्हां पाकिस्तान में हुयो त बाबा बि ॿारनि खे सिखलाइण लाइ सभु कमु कंदा हुया कि देह अभिमान न रहे। देह अभिमानी थियण सां ई सत्यानाश थी वेंदी आहे। ॿाहिरि में जो प्रजा ठहिण वारी आहे, उन्हनि सां बि किरी पवंदा आहिनि। मतिलबु हिते रही करे बाबा जे घर में देह अभिमान वश बुरा कर्म कंदा आहिनि त ॿाहिरि जो बाबा जे ॿार रहंदा आहिनि, जेका प्रजा में अचण वारा आहिनि, उन्हनि खां बि कम पद दास दासियूं ठहिण त प्रजा खां बि घटि आहे न। प्रजा में जो साहूकार ठहींदा, उन्हनि जा बि नौकर चाकर मिलंदा न उन्हनि खे बि। त पोइ बाबा चए थो पोइ अहिड़ा ॿार नौकर चाकर ठहींदा आहिनि। इहे त ॿियो ई वञी करे नौकर चाकर ठहींदा, इन सां त उहे साहूकार ॿार सुठा आहिनि। बुद्धि सां कमु वठिणो आहे त सम्झ में ईंदो आहे। जो ॿार न ठहींदा आहिनि, सिर्फ़ु मददगार ठहींदा आहिनि त बि सुठो धनवान ठही वेंदा आहिनि। उन्हनि खे नौकरी करण जी दरकार न रहंदी। हिते त नौकरी करणी पवंदी। जेका ॿार बाबा जे घर में बाबा जो ठही करे भले ॿाहिरि रहनि था या अंदरि त बि नुक़सान करनि था, त उहो नौकर चाकर ठहींदा। पिछाड़ी खे करे करे राज्य भाग्य ताज मिलंदो। सजा त खाइणी पवंदी न ॿिन्हिनि खे। इन्हनि सभिनि ॻाल्हियुनि खे ज्ञानी तू आत्मा सम्झी सघंदो आहे। अज्ञानी देह अभिमानी आहे, उन्हनि जी चाल ई अहिड़ी हूंदी आहे। सम्झिबो आहे कि इहा कोई कम जो न आहे। हिते त ॿार खे श्रीमत ते हलणो पए, न त माया ॾाढो धोखा ॾियण वारी आहे। झटि देह अभिमान अची वेंदो आहे। देह अभिमान खे मिटाए देही अभिमानी ठहिण में ई महिनत आहे। हिते रहण वारनि खे त पोइ ब्राह्मणनि जो संग आहे। ॿाहिरि त दुनिया ॾाढी ख़राबु आहे। ज्ञान जी संग अहिड़ो हुजिणो खपे फर्स्ट क्लास, जो उन्हनि सां पूरो रंग लॻल हुजे। देह अभिमानी जो संग मिलण सां हिकदमि मिटी पलीत थी वेंदा आहिनि। पोइ फरमान ते न हलंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि अगरि मूंखां अची करे पुछो त मां झटि ॿुधाईंदमि तव्हां फरमानदार आहियो या न। नंबरवार पुरुषार्थ अनुसार ॾाढा सुठा सुठा आहिनि जो दिलि खे ख़ुशि कंदा रहंदा आहिनि। दुनिया में त ॾाढो दुख मारामारी आहे, खून ख़राबी ॾाढो आहे। इन्हनि खे काटनि जी दुनिया चइबो आहे, काटनि जो जंगल। तव्हां इन्हनि सां किनारो करे आया आहियो न, हाणे तव्हां संगम ते आहियो। बुद्धि में असां ग्रस्त व्यवहार में रहंदे हुए
संगम ते बीठा आहियूं। हाणे असां काटन सां फूल ठहूं था न, काटन सां पल्लव निकिरंदो थो वञे न। दुनिया में त रिलीजियस सिर्फ़ तव्हां ई आहियो, ॿिया उहो बि नंबरवार पुरुषार्थ अनुसार। जो बाप खे ई न ॼाणंदा उहो इररिलीजियस थी विया न। चईंदा बि आहिनि धर्मी अधर्मी, पांडव ऐं कौरव। पांडवनि जी स्थूल युद्ध कोई न आहे, तव्हांजी आहे माया सां गॾु, उहो बि गुप्त युद्ध। अगरि तव्हां बाप खे यादि न कंदव त माया थप्पड़ लॻाए छॾंदी। तूफ़ान ईंदा आहिनि न, बाप चईंदो आहे हाणे तव्हांजो मुख हुन तरफ़ ऐं पैर हिन तरफ़ हुजणा खपनि। हमेशह यादि करणो खपे नई दुनिया खे। गृहस्थ व्यवहार में त रहणो ई आहे। बाप चए थो निर्बंधन रहण वारा सां गृहस्थ व्यवहार में रहण वारनि जी अवस्था सुठी हूंदी आहे। छो जो उन्हनि खे भई जेका निर्बंधन थी वेंदा आहिनि, बाबा जे घर हली वेंदा आहिनि, उहो त चईंदा आहिनि असां बाबा जे घर आहियूं, मतिलबु बाबा ई बाबा यादि आहे। लेकिन बाबा चए थो की गृहस्थ व्यवहार में रहंदे वारनि जो अटेंशन ज़्यादा हूंदो आहे बाबा खे यादि करण जो। हुते त लॻंदो आहे जीअं बाबा जे घर आहियूं त यादि ई आहे, लेकिन ईअं थोरी यादि इमर्ज रूप में यादि हुजिणो खपे। लेकिन गृहस्थ व्यवहार में रहंदे वारा घड़ी घड़ी अटेंशन रखंदा आहिनि त उन्हनि खे इमर्ज रूप में बाबा यादि रहंदो आहे। सभु त हिकु जहिड़ा न थी सघंदा आहिनि न, नंबरवार आहिनि। स्कूल में बि कोई हिकु जहिड़ो नंबर थोरी वठंदा आहिनि, इहो बेहद जो स्कूल आहे। बाप सभु सेंटर्स वारे ॿारनि खे ख़्यालु रखंदो आहे बाबा। इन्हनि खे चइबो आहे विशाल बुद्धि। विशाल बुद्धि तॾहिं ठहींदी जॾहिं बाप खे यादि कंदव। तव्हां ॿारनि जी हाणे विशाल बुद्धि ठहे थी न, तव्हां मूल वतन, सूक्ष्म वतन, स्थूल वतन ऐं इहो सॼो चक्कर कीअं फिरंदो आहे इनखे ॼाणंदा आहियो। इनखे विशाल बुद्धि व बेहद जी बुद्धि चइबी आहे। मनुष्य जी आहे हद जी, तव्हांजी ठहींदी आहे बेहद जी बुद्धि। त ॿारनि खे ॾाढो मिठो ठहिणो पए। जेतिरो मिठो ठहींदा, संपूर्ण ठहींदा वेंदा, ओतिरो उहो भविष्य में अविनाशी मिठोपन थींदो वेंदो, अविनाशी थींदो वेंदो। ॾिखाइण में अचिणो खपे। ख़ुदि खे ॾिसणो खपे की असां में देह अभिमान त न आहे न। अगरि कोई कम में न कंदा आहियूं त सम्झिबो आहे हिन में देह अभिमान आहे। सत्य में सभु देही अभिमानी हूंदा। ॼाणंदा आहिनि हिकु पुराणो शरीर छॾे नयो वठिणो आहे। हिते त केतिरो रोईंदा आहिनि न, देह अभिमान आहे न, देह ते ॾाढो प्यारु आहे हिते माण्हुनि जो। तव्हां ॿारनि जे लाइ इहा दुनिया जीअं आहे ई न, अशरीरी आया हुयासीं, अशरीरी ठही वञिणो आहे। बेहद जो बाप वेही ॿारनि खे पढ़ाए थो, उन्हनि जो केतिरो रिगार्ड रखिणो खपे न। बंदर कंहिंजो रिगार्ड न रखंदो आहे, हाथी खे बि गुर गुर कंदो रहंदो आहे। त जो अंदर में कड़वा रहंदा आहिनि न, उन्हनि खे बाप सपोर्ट थोरी चईंदा आहिनि हिननि सां त ॿाहिरि रहण वारा सुठा, रिगार्ड त रहंदो आहे न। इहे बि ड्रामा ई चईंदासीं। अॼु सुठो हलनि था, कल्ह माया जो तूफ़ान लॻी वेंदो। सम्झंदा आहिनि की असां कोई तूफ़ान में आहियूं। वॾनि खे बि तूफ़ान त लॻंदो ई आहे न। पोइ बि ड्रामा चइबो आहे। असां शिव बाबा खां वरिसो था वठूं, इहो भुलिजण सां खानो बर्बादु थी वेंदो आहे। खानो आबाद थींदो शिव बाबा जे भंडारे सां। शिव बाबा जो भंडारो कहिड़ो आहे? ज्ञान रत्ननि जो भंडारो आहे। इनखे भुलिजंदव त झोली ख़ाली थी वेंदी। तॾहिं बाबा चईंदा न, बुद्धि में बाबा जो हथु पकड़णु मतिलबु बुद्धि सां बाबा जी श्रीमत यादि हुजे। श्रीमत ई बाबा जो हथु आहे। प्रजा पोइ अगरि न यादि रहंदी, बुद्धि रूपी झोली ख़ाली हूंदी, ज्ञान न हूंदो त प्रजा में साधारण पद पाईंदा। सजा त प्रजा में साधारण पद पाईंदा त सजा त ॾाढी खाइणी पवंदी। ख़ुदि छॾण सां पोइ ॿियनि खे बि संशय बुद्धि ठाहे छॾींदा आहिनि। बाबा खे त तरस पवंदो आहे, परंतु माया जो वार सहन न करे सघंदा आहिनि न। उस्ताद सिखलाईंदो त ॾाढो आहे, अचल अडोल रहणो आहे। न रहंदा आहिनि त बाबा सम्झंदा आहिनि अॼु सिल्वर एज ताईं पहुचा आहिनि। वंडर लॻंदो आहे न
ज्ञान पूरो न हुजण जे कारण, शिव बाबा सां योग न हुजण जे कारण किरी पईंदा आहिनि। तूफ़ान त छा लॻंदा रहंदा आहिनि, चढ़ंदा ऐं किरंदा, इहे त थींदो ई रहंदो आहे न। किरी वियो त पोइ उथी करे बीहणो खपे न। असांजो कमु आहे शिव बाबा सां, कुझु बि आहे असांखे वरसो शिव बाबा सां वठिणो आहे। मम्मा बाबा बि उन्हनि खां ई वठनि था, उन्हनि खे ई यादि करिणो आहे, उन्हनि जी मुरली ॿुधणी आहे शिव बाबा जी, न त किथे वेंदा। हटी त हिकु ई आहे न, हिते अचण जे बग़ैर मुक्ति, जीवन मुक्ति त कंहिं बि आत्मा खे न मिली सघंदी। बाप जे साम्हूं त सभिनि खे अचिणो ई आहे। हा, कोई बांधेली आहे, बाप जी यादि में मरी वेंदी त बि उहो सुठो पद पाईंदी। हिते जो देह अभिमान में अची करे अविज्ञा कंदा आहिनि न, उन्हनि जो पद सुठो थी वेंदो। ॾिस, बांधेली जीअं बाबा खे ॾिठो ई न आहे, बाबा जो घर ई न ॾिठो आहे, उहा घर में रहण वारे ॿारनि खां उच्च पद पाए छॾंदा। बाबा जी यादि में मरी न, सुठो सौभाग्य आहे न। इहे ज्ञान मार्ग में कोई तकलीफ़ न आहे, ॾाढो सहज आहे। हिते कहिड़ी आहे ॻाल्हि, देही अभिमानी ॾाढो ठहिणो आहे, हिन में महिनत आहे। ॾाढा देह अभिमान में रहंदा आहिनि बाबा, त ॿियो कुझु चईंदो न आहे, सिर्फ़ु दिलि सां अंदरि तरस पईंदो आहे बाबा खे। शिव बाबा जे भंडारे सां शरीर निर्वाह अर्थ कंदा आहिनि। यज्ञ जी संभाल कुझु न कंदा त पद छा पाईंदा। ये यज्ञ जी त ॾाढी संभाल करणी खपे। जिते बि सेंटर स्थापना थींदा आहिनि, उहे शिव बाबा जो ई यज्ञ आहे न। ये यज्ञ रचण जे लाइ सिर्फ़ु 3 पैर पृथ्वी खपे। ॾिसो, 2 पेर असां बीहूं 2 पेरनि ते, ऐं उहो 2 पेर ऐं हिकु विहण जी जॻह, त 3 पैर थी विया न। बसि कोई ॿुढा आहिनि, ख़ुदि सम्झी न सघंदा आहिनि। अच्छा, पोइ कोई भाई या भेण खे सॾु करो, हिकु नंढो सो कमिरो ठाहे छॾो ऐं बोर्ड लॻाए छॾो, ॾाढो पुण्य जो कमु आहे। हाणे कॾहिं अञा कलयुग आहे, विनाश साम्हूं बीठो आहे, बाप सां ज़रूरु स्वर्ग जो वरिसो वठिणो आहे। स्वर्ग जो वरिसो मिलंदो ई आहे संगम ते। जॾहिं पुराणी दुनिया ख़तमु थींदी, नई दुनिया स्थापना थींदी, संगम ते वरिसो मिलंदो आहे, त पोइ भविष्य जे लाइ अविनाशी थी वेंदो। तव्हां ॾाढा सम्झाए सघंदा आहियो, सिर्फ़ु 3 पैर पृथ्वी खपे बसि। हिकु 2 खे उठाइबो त बि उहो सौभाग्य। तव्हां हिकु ई मंत्र ॾींदा आहियो, मनमना भव। सिर्फ़ु चईंदा आहियो बाप खे यादि करो त अंत मते सो गति थी वेंदो आहे। बाप स्वर्ग जो खज़ानो थो ॾे, ॿुधो, बसि बुद्धि में वेठो, स्वर्ग में अचण लाइक़ु ठही वियो। जॻह ॾियण वारनि खे हक़ मिलंदो आहे न। बाबा एतिरो सहज करे ॿुधाए थो, जॻह मिलण वारनि खे वरिसे जो हक़दार ठाहींदा आहिनि। इहे जो न ॾींदा आहिनि, उहे बि कंहिं न कंहिं रीति हक़दार त थींदा आहिनि, लेकिन अगरि ॾेई सघंदा आहियो त सुठो न। कोई त सुखधाम जो रास्तो ॿुधाए न, प्रजा ठही वेंदी त उहो बि सुठो। ॾिसो, जॻह ॾींदा, ॾाढा माण्हू ईंदा, त प्रजा ठही वेंदी न, नंबरवार ठहींदा वेंदा। 3 पैर पृथ्वी त मशहूरु आहे न, हिन में तव्हां विश्व जो मालिक ठही वेंदव। प्रजा बि चईंदी असां विश्व जा मालिक आहियूं। इहा मकान बि 3 पैर पृथ्वी आहे न, शुरू बि 3 पैर पृथ्वी सां थियो हुयो। हिकु कोठी हुई, पोइ धीरे धीरे ठहींदो वियो। ईअं ॾाढा ईंदा, जेके बाबा चईंदा तव्हां ईअं पैसा छा कंदव। तव्हांखे सुठी राय था ॾियूं, मतिलबु अहिड़ा ॾाढा ईंदा जेके बाबा ईअं राय ॾींदा कि तव्हां, अहिड़ा ॾाढा ईंदा जेके बाबा चईंदा तव्हां हिननि पैसनि खे छा कंदव। हिननि जो तव्हांखे ॾाढी सुठी राय सां ॿुधायूं था कि 3 पैर पृथ्वी ॾियो, 10-15 हॉस्पिटल कॉलेज खोलो, पंहिंजे गांव में मकान किराए ते वठी वठो। इहे त सभु ख़तमु थी वेंदा न। हिन सां त हिन ख़र्चे में 10-15 सेंटर खोलो त ॾाढनि जो कल्याण थी वेंदो। त बाबा केॾे युक्ति सां सभिनि खे ॿुधाईंदो आहे न। मांगण बि न आहे, पहिरियों बाबा असांखे पंहिंजे हक़ जे बारे में ॿुधाईं, पोइ बाबा राय ॾिनई। बाबा मांगण जे लाइ थोरी चईं, बाबा ॾिसो राय ॾे, त बाबा बि असांखे सिखाए थो हीअं कंहिंखां मांगणो न आहे।
धन पैसा घर आदि या जो भी है उन्हनि खे ज्ञान जे बारे में सम्झाए करे उन्हनि खे ऑफर करो कि अगरि तव्हांखे बि ईअं खपे ऊच पद पाइणो आहे तव्हांखे बि सुठो अॻिले जन्मनि जे लाइ जमा करिणो आहे त तव्हां बि इहो खोलो तव्हांजो अॻिले जन्मनि जे लाइ जमा थी वेंदो तव्हां ॾाढा धनवान थी वेंदव तव्हां नंढी सी जॻह में इहो कॉलेज खोले सघंदा आहियो तव्हांखे सिर्फ़ु रास्तो ॿुधाइणो आहे अंधनि जी लाठी ठहिणो आहे जॻाइणो त पवंदो आहे न बाप ऐं वर्से खे यादि करो त बसि तव्हांजो बेड़ो पार थी वेंदो ॿियो कोई ख़र्चो आदि जी ॻाल्हि ई न आहे बेहद जे बाप सां बेहद जो वरसो वठिणो आहे न सम्झाइण त ॾाढो सहज आहे अच्छा मिठी मिठी सिकल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग रूहानी बाप जी सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते धारणा जे लाइ मुख्य सार फर्स्ट क्लास ज्ञानी तू आत्मा जो संग करिणो आहे देही अभिमानी ठहिणो आहे देह अभिमानियुनि जे संग सां दूर रहणो आहे ॿियो आहे यज्ञ जी ॾाढी प्यार सां सचे दिलि सां संभाल करणी आहे ॾाढो लवली मिठो ठहिणो आहे यज्ञ जी ॾाढी प्यार सां सचे दिलि सां संभाल करणी आहे ॾाढो लवली मिठो ठहिणो आहे सपूत ठही करे ॾेखारिणो आहे कोई बि अवज्ञा न करणी आहे वरदान आहे ज्ञान गुण शक्तियुनि सां संपन्न ठही दान करण वारा महादानी ठहो सॼे ॾींहं में जो बि आत्मा संबंध संपर्क में अचे उन्हनि खे दान महादानी ठही कोई न कोई शक्ति जो ज्ञान जो गुणनि जो दान करो दान शब्द जो रूहानी अर्थ आहे सहयोग ॾियणु असां संकल्प बि कंदासीं न त उन्हनि खे उहो प्राप्ति थींदी दान मतिलबु कंहिंखे सहयोग ॾियणु तव्हां वटि ज्ञान जो खज़ानो बि आहे त शक्तियुनि गुणनि जो बि आहे टिनि में संपन्न ठहो हिक में न कहिड़ी बि आत्मा हुजे गाली ॾियण वारी निंदा करण वारी आत्मा हुजे हुनजे प्रति बि पंहिंजी वृत्ति स्थिति द्वारा गुणनि जो दान ॾियो कोई गारियूं थी ॾे त हुन आत्मा खे लाइ असां सुठो सोचे सघंदा आहियूं कि हिन बुरे शब्द मुख सां न कढे हीअ आत्मा शांत थी वञे हीअ आत्मा सुठी आहे कोई निंदा थी करे त हुनजे लाइ बि असांखे शांती जो दान ॾियणो आहे कि हीअ आत्मा अहिड़ा शब्द न चए अहिड़ी अहिड़ी हरकतियूं न करे अहिड़ा अहिड़ा कम न करे हिक ॿिए जी ॻाल्हियूं हेॾे होॾे न फैलाए या कंहिंजे लाइ बुरो न सोचे बुरो न ॻाल्हाए ईअं मन में संकल्प करिणो आहे जॾहिं बाबा खे यादि कंदा रहंदासीं न त उहो अभ्यास पोइ उहा यादि सां असांखे ॻाल्हि ॻाल्हि यादि ईंदी कि असांखे हीअं हीअं हुननि जे लाइ शुभ भावना करणियूं स्लोगन आहे जो हिकु बाप सां प्रभावित आहिनि उन्हनि ते कहिड़ी बि आत्मा जो प्रभाव पइजी न सघंदो आहे अच्छा ओम शांति